जी फ्रेंड्स, ये ॾिसो पिया, हे हितां जा फेमस आहिनि देसी बंद कबाब। असां हिते देसी बंद कबाब पहिरीं खाईंदासीं, पोइ वरी ॾिसूं था त ॿियो छा खाइणो आहे। हे हितां जी स्पेशलिटी माना आहे हिन रेस्टोरेंट जी। ॾिसो पिया, हे आहे पूरो रेस्टोरेंट। जी फ्रेंड्स, ही ॾिसो, ही हितां जो फेमस रोल आहे। तव्हां ॿिए हंधा बि रोल खाईंदा हूंदव त उन साइज़िस में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे, पर हिते ही जेको आहे न, दिलि सां हर शइ घणो घणो ॾींदा आहिनि ताकी जीअं खाधे में बरकत थिए। अहिड़ो घणो खाधो ॿिए हंधा तव्हांखे न मिलंदो हिते USA में। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, अॼु मां हिकिड़े अहिड़े रेस्टोरेंट ते वेठी आहियां जिते शायदि मां पाण बि हिते कमु करे वई आहियां। ऐं मज़े जी ॻाल्हि त जेको इहो रेस्टोरेंट आहे देसी बंद कबाब जे नाले सां, इहे असांजा जेके जिन्हनि इहो खोलियो आहे, इहे असांजे सिंध सां तालुक़ु रखण वारा आहिनि। ऐं तव्हां हीअ ॾिसी रहिया हूंदो पुठियां त केॾो ज़बरदस्त हिननि जो ठहियलु आहे रेस्टोरेंट। ऐं वधीक त चंद्रबा ॿुधाईंदो त भई जेको आहे हिननि कीअं शुरू कयो, किथां शुरू कयो, केतिरो स्ट्रगल करिणो पियो ऐं केतिरा साल थी विया आहिनि हिते। ऐं हिननि जी रेस्टोरेंट जी हिते कीअं माना जेका सेल आहे या कीअं हिननि जा हिते जेके कस्टमर आहिनि उन्हनि खे छा पसंदि आहे ऐं कहिड़ी शइ माण्हू हिते घणी डिमांड था कनि। उहे त कबाब हिते जो मशहूरु आहे बंद कबाब, पर ॿियूं बि शयूं उहे बि सभु ज़बरदस्त आहिनि। वधीक उहो पाण ॿुधाईंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो? ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? सभु ठीकु ठाक। अच्छा, वॾी ॻाल्हि इहा हूंदी त माण्हुनि जे लाइ इहो शौक़ु वारी ॻाल्हि हूंदी त माना जेको सिंध जा माण्हू आहिनि उहो अमेरिका में एॾो ज़बरदस्त रेस्टोरेंट था हलाइनि। तव्हां ॿुधायो त तव्हां सिंध मां किथां तालुक़ु था रखो? असां सिंध मां जैकाबाद मां आहियूं ऐं माइग्रेट करे कराची आया थिए। त कराची खां पोइ जेको आहे असां हिते मूव थियुसि ह्यूस्टन में 27 साल पहिरियों। 27 साल थी विया आहिनि हिते मूंखे। अच्छा। ऐं उनखां पोइ असां हिते जेको देसी बंद कबाब आहे उहो असां शुरू कयोसीं हिकिड़े नंढे ढाबे खां। ट्रक हूंदी आहे, ट्रक खां इहो शुरू कयोसीं। 5 साल असां ट्रक हलाई। 5 सालनि खां पोइ असांजो बिज़नेस एतिरो यानी एस्टेब्लिश थी वियो त पोइ असां ही रेस्टोरेंट ही खोलियोसीं पंहिंजो, महिनत करे, पंहिंजी महिनत सां। तव्हां अकेले त न आहियो न, इहो बि त ॿुधायो था सघनि थी रहा। अकेलो कोन आहियां, मूंसां गॾु मुंहिंजी जेका पार्टनर आहे, घरवारी आहे, सिंधीअ में असांजी माई असांजी। असां जेको आहे हिमत करे इहो कयोसीं, कदम खयोसीं। पोइ बीठी आहे, हा, पर वो चए थी त मूंखे न आणो जो स्क्रीन ते थोरो झलक वठी वो बीठी आहे, असांजी टेक केयर कंदी आहे माण्हू। अच्छा, पर वो त शर्माए पई जे पर वो पोयां बीठी आहे, मां उनखे रिकॉर्ड कयां पई। असां हिते माण्हुनि जी ख़िदमत कयूं था। जीअं तव्हां ॾिसो था, माण्हू अचनि था, कस्टमर अचनि था, माण्हुनि खे खाधो पीतो इलाही सुठो थो लॻे असांजो ऐं उन्हनि खे वणे थो त उहे दुबारा बि अचनि था, इहो करनि था। तव्हांजो भला सिंधी जेके पंहिंजो जितां पाण आया उन्हनि जे लाइ कहिड़ो पैगाम आहे त हिते अचनि त हितां जो खाधो ज़रूरु माना ट्राई कनि? असांजा अगरि सिंधी ॿार अचनि था हिते ऐं इहो बि ॿुधाइजो त तव्हां उहो ई महिमान नवाज़ आहियो जीअं हूंदा आहिनि सिंधी। असां उहो ई महिमान नवाज़ आहियूं जेके पंहिंजा सिंध में हूंदा आहिनि। उन्हनि खे ईअं न लॻंदो त असां जेको आहे हिते पराए जेको आहे मुल्क में रही करे पराए इहो कयूं था। तव्हां भला एतिरनि सालनि खां हिते आहियो, केतिरा साल थी विया आहिनि तव्हांखे? मूंखे हिते 27 साल थी विया आहिनि। ऐं जॾहिं 25 सालनि जो हुयुसि त पाकिस्तान खां छॾे हिते आयो थी ह्यूस्टन में। अच्छा। ऐं हिते 27 साल थी विया। त माना तव्हां इहो असांजे ॾिसण वारनि खे ॿुधायो त हिते तव्हांखे केतिरी महिनत करणी? ॾिसो भेण, असां जेको आहे जेको बि माण्हू हिते अमेरिका में अचे थो उनखे शुरू में न महिनत करणी पए थी। महिनत खां सवाइ जेको आहे पर माण्हू सोचंदा न हिते त डॉलर्स बसि जीअं वणनि ते लॻियल आहिनि, पट कहिड़ी न ईअं कोन्हे भई। वण ते डॉलर लॻल आहे, अगरि वणनि ते डॉलर लॻल हुजे न त असां बि पटे करे किथां खां किथां पहुची वञूं आहे। इहो ई न, तव्हांखे ॾाढी महिनत करणी। मगर अलाह साईं जेको आहे महिनत जो नतीजो जेको आहे पाण ई ॾींदो आहे। असां बि शुरू में बंद कबाब छड़ो विकिणियासीं, बंद कबाब ऐं रोल विकिणियासीं। उनखां पोइ जेको आहे एस्टेब्लिश कंदा वियासीं। उनखां पोइ एतिरो इम्प्रूवमेंट थियो आहे जो असांजो जेको हाणे पूरे ह्यूस्टन में मशहूरु आहे। असां स्टार्ट कयो हुयोसीं पंहिंजो बंद कबाब सां, जेके बंस रोड जा असांजा बंद कबाब हूंदा आहिनि कराची जा, उनखां स्टार्ट कयो। कराची में ॾाढो माण्हू खाईंदा आहिनि।
रोडनि ते खाईंदा न हाणे असां हुननि खे विहारे करे अच्छा चंद्र भाई इनमें को शक कोन्हे मां एतिरो हिते ईस्टर्न में वञी खाधी आहे पर जेकी क्वालिटी तव्हांजी खाधी जी आहे न उहा ॿिए हंधि न आहे असल में भेण फ़र्क़ु इहो आहे जो घणेई रेस्टोरेंट वारा जेके आहिनि एम्प्लॉइज़ ते डिपेंड कंदा आहिनि हुननि जा एम्प्लॉइज़ जेके आहिनि हितां जा मैक्सिकन या गोरा जेके बि आहिनि फूड ठाहे करे खाराईंदा आहिनि हुननि खे पहिरियों सेखारींदा आहिनि ऐं उहे वरी पोइ माण्हुनि खे ठाहे करे खाराईंदा त उनमें उहो क्वालिटी ऐं उहो ज़ाइको नथो रहे सम्झो असां हिते महिनत कयूं था मां ऐं मुंहिंजी ज़ाल असां वटि बि एम्प्लॉई आहिनि मगर असांजा एम्प्लॉई जेके आहिनि असांजा हेल्पर आहिनि असांजे उहा शइ कोन ठाहींदा आहिनि जेका असां पंहिंजे हथनि सां ठाहे करे माण्हुनि खे असां किचन बि पाण हलाईंदा आहियूं फ्रंट बि पाण हलाईंदा आहियूं माण्हुनि जी टेक केयर बि पाण कयूं था अॻिते बि पाण कयूं था सभु इहो कयूं था त असां वटि जेको आहे न माण्हुनि खे उहा ई क्वालिटी उहा ई शइ मिले थी जेका अॼु खां 2009 में असां शुरू कयो हुयोसीं ऐं हाणे 2000 जेको आहे 21-22 लॻण वारो आहे हुननि खे उहा ई शइ मिले थी उहा ई क्वालिटी मिले थी तव्हां ॾिसो बिल्कुलु तव्हां ॾिसंदा हूंदो त केतिरा क्लाइंट बीठा आहिनि कस्टमर हिननि जे खाधनि जे लाइ ऐं ईअं रश रहंदो आहे बहरहाल चंदर भाई वॾी महिरबानी ऐं इनशाला ताला असां इहो वीडियो असांजे सिंध जे माण्हुनि ते पुॼाईंदासीं पाकिस्तान जे माण्हुनि ते पुॼाईंदासीं ऐं इनशाला तव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू सो मच बसि आख़िरी में पंहिंजे सिंधी भाइरनि खे इहो ऐं सलाम कंदो थी तव्हां पाकिस्तान वञण जो इरादो आहे पाकिस्तान मुंहिंजो वञण जो इरादो आहे मगर हिते छा जो माण्हू एतिरो बिज़ी लॻो पियो आहे जो ज़िंदगी एतिरो मौक़ो नथी ॾे घड़ी घड़ी वञण जो केतिरनि सालनि खां पोइ था वञो हाणे हींअर मां वेंदुसि पाकिस्तान 11 सालनि खां पोइ 11 सालनि खां पोइ वेंदुसि माण्हू चवनि था भई एतिरो देरि लॻाई आहे मां ज़िंदगी मौक़ो ई नथी ॾे असल में छा कयूं चलो थैंक यू सो मच पंहिंजे सिंधी भाइरनि खे सलाम आहे जीए सिंध चवंदा आहिनि न महिनत कयो त महिनत सां तव्हांखे सभु कुझु मिलंदो आहे सो ईअं ई महिनत जारी पर इहो माण्हू चवंदा आहिनि त बसि ॿाहिरि था वञो त बसि डॉलर्स जीअं वण ते लिकियल आहिनि अहिड़ी ॻाल्हि न आहे हिते महिनत करणी पवंदी आहे ऐं तव्हांखे मां ॿाहिरि ॾेखारियां त हिननि ॿाहिरि बि सेटअप कयो आहे तव्हां ॾिसो था माना जीअं शीशो वग़ैरह माण्हुनि जो पीअण जो मूड हुजे या ॿाहिरि वेही खाइण जो हुजे त हे ॿाहिरि बि तव्हां मज़ो वठी सघो था अॼु मौसम बि ज़बरदस्त आहे खोड़ सारी बारिश थी आहे तव्हां ॾिसंदा हूंदो ऐं हाणे हिते सर्दी बि शुरू थी वई आहे न त हिते मां जॾहिं खां आई आहियां हिते त काफ़ी गर्मी हुई हाणे कुझु ॾींहंनि खां मतिलबु बल्कि अॼु खां सम्झो त सर्दी शुरू थी वई आहे ऐं मौसम ज़बरदस्त लॻो पियो आहे बहरहाल मूं चयो त मां आई आहियां हिते त तव्हांखे ॾेखारियां त हिते बि असांजा सिंध जा माण्हू केॾो ज़बरदस्त बिज़नेस हलाए रहिया आहिनि सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त हिते बि देसी खाधो मिले थो मेन ॿाहिरि जो मंज़रु आहे रेस्टोरेंट जो इहे ॾिसो था तव्हां माशाल्लाह सां ज़बरदस्त हर शइ आहे हिते रखियल स्वीट्स ड्रिंक्स वग़ैरह त हिननि जो मेन्यू आहे ऐं हिननि स्क्रीन लॻाइल आहे ये चंदर भाई पाण रिसेप्शन ते बीठो आहे सर्व थो करे हे हिननि जो रेस्टोरेंट आहे पूरो जॾहिं मां लास्ट टाइम आई हुयमि त हिते चङो वक़्तु गुज़ारियो हुयो सो हे तव्हां ॾिसी सघो था हर शइ आहे हिते ऐं फूड जी क्वालिटी त A1 आहे बिल्कुलु इहो न त मां मुंहिंजी दोस्ती आहे त मां इलाही खींचा पर हिन में कोई शक कोन्हे हर शइ ज़बरदस्त आहे हिते हे तव्हांखे अंदरि ॾेखारियां त हिननि ॿारनि जो गेम्स जा बि रखियो आहे हे ॾिसो ताकी ॿार जेके आहिनि उहो मज़े सां हिते खेॾे सघनि हे ॾिसो तव्हां ट्रक हे हिननि ट्रक खां शुरू कयो हुयो ऐं हाणे माशाल्लाह साइड वारो रेस्टोरेंट आहे हिकु खां शुरू कयो हुयो ऐं हाणे माशाल्लाह साइड अस्सलाम मम्मी कीअं आहियो वालेकुम सलाम सत श्री अकाल हा सिंध वासियुनि खे
छो त मां पाकिस्तान मां आई हाँ आहियां जी। ऐं पंहिंजी फ्रेंड्स खे ॿुधायां त हीअ चंदर जी सासू मां आहे ऐं मुंहिंजी दोस्त जी मदर आहे त पाकिस्तान मां आई आहे पर ख़ैर हिते ई रहंदी आहे। सो मम्मी अॼु आई आहे त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त मम्मी सां मुंहिंजी मुलाक़ात। मम्मी भला सिंध वारनि लाइ छा चवंदो, कॾहिं आया वापसि कराची मां हेॾे? कराची में त 1.5 साल मूंखे थी वियो, पर सिंध आहे हा न? पर मज़ा अमेरिका में बि आहे न। अच्छा माना मज़ा- तव्हां हाणे सेट थी वियो। माण्हू त रोईंदा आहिनि त न वञूं था पाकिस्तान वञूं था। न सही आहे, अमेरिका बि सही आहे। एतिरो वीचारो ख्यालु करे थो अमेरिका। ऐं तूं मूंखे ॿुधाई आहे त आउं थोरी तयार ॿियार थी अचां न। माना डाई वाई करे अचो आहे, कलर वलर वारनि खे करे अचो आहे। हा न। तव्हां ईअं ई प्यारा पिया लॻो मम्मी। चलो थैंक यू। बहरहाल इहा असांजी मम्मी आहे, चंदर जी ससु। सो असांजो ॾाढो सुठो वक़्तु गुज़रियो। मम्मी ॾाढो सुठो वक़्तु गुज़रियो जॾहिं मां हिते वियमि न। मूंखे ॾाढो यादि कंदी आहियां तव्हांखे। चलो ठीकु आहे ठीक है मम्मा, थैंक यू। फ्रेंड्स ॾिसो था तव्हां माण्हुनि जो रश, हिते काफ़ी रश हूंदो आहे ऐं चंदर जी बेगम पोयां बीठी आहे और उहो चए पई त मां अॼु तयारु न थियल आहियां, हिन जे करे स्क्रीन ते न ईंदसि। सो बहरहाल ॾाढी ख़ुशी थी, तव्हांखे ख़ुशी थी हूंदी ज़रूरु, मूंखे त थी आहे ज़रा। मां बि इलाही 2-3 सालनि खां पोइ आई आहियां। सो इंशाल्लाह ताला वरी मुलाक़ात थींदी त तेसि ताईं ॿी वीडियो जे लाइ वेट कंदा हुजो ऐं बसि ईअं लाइक ऐं सब्सक्राइब ऐं शेयर कंदा रहिजो। थैंक यू सो मच। पंहिंजो घणो सारो ख्यालु।